नाज़रीन, घोटकी में मकानी चूंडनि में कामयाबी हासिल कंदड़ म्यूनिसिपल ऐं टाउन कमेटी जे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन उहिदनि जो हलफ़ खणी वरितो। जंहिं बाद चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन आवाज़ टीवी जे रिपोर्टर मुश्ताक शाही लगारी सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त ॾिसूं। काफ़ी मसला मसाइल त असांखे काफ़ी नज़र अचनि था। इंशाल्लाह सुभाणे असां कौंसिल में वेही इलाइक़े जा वार्ड्स जा जेके बि मोतबर मोज़मीन आहिनि उनखे बि घुराईंदासीं, उन्हनि जा मसला मालूम कंदासीं। इंशाल्लाह उन जा तरजीह बुनियाद ते मसला हल थींदा। असां हल्फ़ करण खां पहिरियों ई हर वार्ड जो सर्वे कराए चुका आहियूं, कहिड़ियूं घिटियूं ठाहिणियूं आहिनि ऐं कहिड़नि ते कमु कराइणा आहिनि। अलहमदिल्ला हिकिड़ी मज़बूत टीम आहे इहा। सॼा बि जेके वार्डनि जा काउंसलर आहिनि, रिज़र्व सीट ते, जनरल सीट ते, असां चेयरमैन साहब आहे, उनजी असांजी सोच मिले थी पई। असां इन शइ ते पाण डिस्कस करे चुका आहियूं। लेडी खोड़ मसला आहिनि, जानवरनि जा मसला आहिनि, ढकनि जा मसला आहिनि, नालियुनि जा मसला आहिनि, सीसी पेवर जा इंशाल्लाह सभु हाणे मिली करे तव्हांखे फौरी बेसिस ते एमरजेंसी बेसिस हल करे नई शयूं खणी ईंदासीं, नए तरीक़ा ॻोल्हींदासीं ऐं पाण पंहिंजे टाउन आदिलपुर के कोशिशि इहो हूंदी कि जेतिरी पंहिंजी सलाहियत आहे मुंहिंजी ऐं मुंहिंजी टीम इहा माण्हुनि जी उमेदुनि ते पूरो उतरूं ऐं कमु करे ॾेखारियूं। आदिलपुर जा काफ़ी मसला अल्लाह जी महिरबानी सां हल थियल आहिनि। कुझु मसला आहिनि जीअं लाइब्रेरी जो इशू आहे, पब्लिक पार्क जो, इंशाल्लाह जाम साहब वारनि खां पहिरीं जेका प्रायोरिटी ते इहे शयूं। ड्रेनेज रोड रस्ता इंशाल्लाह अल्लाह जी 95% असांखे कंप्लीट आहिनि। असांखे सफ़ाई सुथरे रेगुलर पहिरियों बि हले थी। बाक़ी जेके लैक्स आहिनि इंशाल्लाह असां पाण